नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त ठारी मीरवा में खबर ॾींदालूं त DSP ऑफिस ठारी मीरवा में ASP खैरपुर खुली कचहरी अवाम पारां शिकायत जा अंबार। उन मौके ते DSP फिदा हुसैन एवान तालका मीरवा ऐं फैज़गंज तालके जा SHOs पिण मौजूद हुआ। जॾहिं त खुली कचहरी में अवाम पारां शिकायतुनि जा चिठा खोले छॾिया। अवाम जी शिकायतुनि खे ASP खैरपुर अनवर बुगटी ॿुधण बाद शिकायतुनि सां लाॻापियल पुलिस थाणनि जे SHOs खे जल्द खां जल्द मसला हल करण ऐं रिपोर्ट पेश करण जो चयो। ॿिए तरफ़ अवाम जा कुछ मसला हल थियण ते माण्हुनि पारां ASP खैरपुर अनवर बुगटी के माला जा हार ऐं सिंधी अजरक पिण उॾाया विया। ASP खैरपुर अनवर बुगटी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां अवाम जा मसला हल करण लाइ हर हफ़्ते जे अंगारे ॾियारे ते खुली कचहरी रखी छॾी है। अवाम पंहिंजा मसला हिते पेश करे रही। असां इन्हनि जा मसला जल्द खां जल्द हल करण जी कोशिश कंदासीं। ॿिए तरफ़ तालका ठारी मीरवा में मनशियात फ़रोशनि खिलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वेंदी। मूंखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे त अवाम जा मसला हल थिया आहिनि। सुई गैस शहर अंदर एक दुकानदार जी फुर थियल रक़म ऐं ॿियो सामान सुई गैस चौकी इंचार्ज नज़ीर अहमद शर वापसि कराए ॾिनो ऐं ॾुआरनि खिलाफ़ कार्रवाई कई। हिन चयो त अवाम असां सां हर मसइले मसाइल में साथ ॾे त जीअं असां ॾुआनि ते ज़ाब्तो आणे सघूं। खुली कचहरी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे पुलिस थाणनि जा SHOs शहरी सियासी समाजी ऐं वर्कर ऐं सहाफ़ी पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।